नाज़िन टंडोजाम भरिसां ट्रेन जी टक्कर में 2 औरतूं फोत थी वयूं आहिनि। हुन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मेराठी जो रिपोर्टर इमरान सोहो। जी इमरान, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, टंडोजाम वेझो राउकी थाने जी हद में हूसड़ी शाख वटि मीरपुर ख़ास खां हैदराबाद तरफ़ वेंदड़ जेका रेलगाॾी आहे उन जे टक्कर जे नतीजे में 2 औरतूं फोत थी वयूं आहिनि। फोती औरतुनि में ज़ुलेखा ज़ाल गुलाम हुसैन सोलंकी जंहिंजी उमिरि 45 साल, जॾहिं त अनम धी निज़ाम सोलंकी जंहिंजी उमिरि 15 साल ॿुधाई पई वञे। जॾहिं त SHO राउकी इंस्पेक्टर गुलाम मुस्तफ़ा आकलाणी ॿुधायो आहे त जेके रेलगाॾी आहे उहा मीरपुर ख़ास खां हैदराबाद तरफ़ वई पे ऐं इन्हनि औरतुनि हुते रेल जी पटड़ी ते जेके छेणा पे सुकाया त हिकिड़ी औरत जेका हुनजी रेल जी ज़द में अची वई ऐं ॿी औरत उनखे बचाईंदे उहा पिण रेल गाॾी जी ज़द में अची वई आहे। जेके 2 औरतूं थॾे ते फोत थी वयूं आहिनि। ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त अहिड़ो इतला मिलंदे जेका राउकी पुलिस इंस्पेक्टर गुलाम मुस्तफ़ा आकलाणी जी अॻुवाणी में हुते पहुची वई ऐं उन्हनि इमदादी टीमुनि सां गॾिजी जेके लाश आहे उनखे हैदराबाद सिविल अस्पताल मुंतक़िल करे छॾियो आहे। जी इमरान, अवां जी महिरबानी।